अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मोहब्बत जे मैदान में सिर जो सांगम कर, लाहे सिर लतीफ़ चे दोसन अॻियां धर, इश्क नांग पर ख़बर खाधन खे पवे। भलारे भिटदड़नि जे भलारे बैत सां मुंहिंजी हीअ आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम इशाल क़बूल पवे। 27 डिसंबर 2024 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर, अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जे तुंहिंजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। वक़्त जूं वेसाह घातियूं त पंहिंजी जाइ ते, पर कुझु विछोड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके तारीख़ ते ॾुख जी लकीर लिखी वेंदा आहिनि ऐं पोइ उन लकीर खे केर बि मेटे या मिटाए न सघंदो आहे। ईअं ई शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारो ॾुख न त सिंध वासियुनि जे दिलि मां लही सघियो आहे, न वरी हूअ सरमद सिंधीअ जे विछोड़े खे विसारे सघिया आहिनि। डिसंबर जूं डिघियूं रातियूं जॾहिं बि मोट खाईंदियूं आहिनि ऐं जॾहिं बि साल जा आख़िरी ॾींहं अची पुॼंदा आहिनि, तॾहिं शहीद राणी बि यादि ईंदी आहे ऐं सिंध जो बीजल बि यादि पवंदो आहे। न त हाणे गीतनि जी उहा गूंजार रही आहे, न वरी उहे अमल आवाज़ रहिया आहिनि जेके सिंध जी सदा बणिजी सघनि। वॾी विथ हुआम बारोचा बंभोर वांगुरु शहीद राणी सिंध वासियुनि लाइ ॾढ हुई। संदसि शहादत खां पोइ तोड़जो पीपल्स पार्टी केतिरा ई भेरा इक़्तिदार माणिया, पर पीपी कातिलनि खे गिरफ़्तार करे न सघी। अॼु असीं प्रोग्राम सोच वीचार में शहीद राणी बेनज़ीर भुट्टो ऐं सिंध जे बीजल सरमद सिंधी खे भेटाउनि जा गुलाब आछींदासीं। सभ खां पहिरियां पेश करियूं था शहीद राणी जो मुख़्तसर तारफ़। इहा लिखणी लिखियल आहे अलाह बचाए राहुकड़े जी। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 21 जून 1953 ते कराची जी हिकु अस्पताल में जनम वरितो। संदसि वालदेन मथसि नालो बेनज़ीर रखियो। कुदरत वारे जीअं त खेसि गुलाबी रंगत ॾिनी हुई, तंहिं करे संदसि माउ पीउ खेसि पिनकी बि सॾण लॻा। हूअ जॾहिं 9 सालनि जी थी त संदसि वालिद मुल्क जो परॾेही वज़ीर बणियो। हू जॾहिं 13 सालनि जी थी त अयूब ख़ान सां संदसि वालिद जा इख़्तिलाफ़ पैदा थिया, जंहिं सबबि हुन पंहिंजी वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई पंहिंजी पार्टी ठाही। ऐं जॾहिं हीअ 26 सालनि जी थी त संदसि वालिद साहिब खे, जेको मुल्क जो चूंडियल वज़ीर अज़म हो, डिक्टेटर ज़िया फाही ॾेई हुन लाइ रुञ जो हिकु रस्तो छॾियो। बेनज़ीर साहिबा पंहिंजी शुरूआती तालीम कराची जे नर्सरी स्कूल मां हासिलु कई। उन बाद जेसिस एंड मेरी स्कूल कराची ऐं उतां मरी कैडेट स्कूल में पढ़ी, जितां हुन ओ लेवल पास कई। जंहिंखां पोइ कराचीअ जे ग्रामर स्कूल में पढ़णु लॻी। हुन हार्वर्ड यूनिवर्सिटी ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां इकनॉमिक्स, सियासत ऐं फ़लसफ़े जी तालीम पिराई। हीअ ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीअ जी शागिर्द यूनियन जी डिबेटिंग सोसाइटी जी सदर पिणु रही। मोन जे दड़े जी मिटी सां तालुक़ु रखंदड़ मग़रबी ऐं मशरक़ी इल्म वारी बीबी हिकु वॾी अवामी जदोजहद ऐं क़ुर्बानीनि खां पोइ 1988 में थियल आम चूंडनि जे नतीजे में 34 सालनि जी उमिरि में मुस्लिम दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर अज़म बणी। उन बाद हीअ ॿीहर 1993 में मुल्क जी वज़ीर अज़म बणी ऐं 1996 में संदसि भाउ मीर मुर्तज़ा जी शहादत खां पोइ सदर फारूक लगारी संदसि हुकूमत ख़तमु करे छॾी।
जंहिं मियाँ नवाज़ शरीफ़ जी हुकूमत क़ाइमु थी त पंहिंजे लाइ मुल्क अंदरि हालतूं साज़गार न ॾिसी 1999 में हिन पाण मुरादी जलावतनी इख़्तियार कई। जंहिं हीअ घणो अरसो दुबई में रहण ऐं पंहिंजे ॿारनि खे बि वक़्तु ॾियणु लॻी। अक्टूबर 1999 में जॾहिं परवेज़ मुशरफ नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ख़तमु करे मुल्क ते आमृत मढ़ी त उन जे समूरनि 8 सालनि वारे अरसे दौरान बि बीबी जलावतन रही। हीअ 18 अक्टूबर 2007 ते पंहिंजे वतन वापसि मोटी आई। हूअ जलावतनी ख़तमु करे जॾहिं वापसि वरी त संस आजियां वारे जलूस ते कारसाज़ कराची वटि हमिलो कयो वियो, जंहिंमें 150 खां मथे कारकुन शहीद थिया पर बीबी बची वई। पर हीअ 27 दिसंबर 2007 ते रावलपिंडी जे लियाकत बाग में थियल हमले मां न बची सघी ऐं अवाम त पाण वारे वई। अॼु संस शहादत खे तोड़जो केतिरा ई साल गुज़री चुका, पर हूअ अॼु बि यादि आहे। हूअ यादि इन करे बि आहे जो हूअ अवाम खे भाईंदी हुई ऐं अवाम जी आख़िरी उमेदु हुई। हुन खां पोइ अवाम जूं उमेदूं बि दम टोड़े वियूं। सिंध सां वेसाह घातियुनि जी बि नित नई तारीख़ लिखजणु लॻी। न शहीद राणी जा कातिल गिरफ़्तार थी सघिया, न वरी अवाम खे किथां को रिलीफ मिली सघियो। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ मुसलसल अवाम सां नाइंसाफ़ियूं थींदियूं रहियूं आहिनि। उहे नाइंसाफ़ियूं जेके अॼु ॾींहं ताईं खुटण जो नालो ई नथियूं वठनि। हाणे जॾहिं सिंध जो अवाम निंधड़काए जे नांगनि हथां लंघिजे पियो, तॾहिं शहीद राणी यादि ज़रूरु अचे थी। ऐं अॼोको ॾिहाड़ो जॾहिं बि अचे थो त उन ॾिहाड़े खे बदनसीब ॾिहाड़े तौरु बि यादि कयो वञे थो। अॼु उहो ई ॾिहाड़ो आहे जंहिं ॾिहाड़े ते रावलपिंडीअ जे लियाकत बाग मां राति जे रहज़ननि सुबुह जे नवीद जहिड़ी अज़ीम जमहूरियत पसंदि अॻवान जो लाश सिंध ॾांहुं मोकिलियो हो। उहा बेनज़ीर जेका पंहिंजी हयाती में बि बेनज़ीर हुई त साह जो आख़िरी सॻो टुटण ताईं बि बेनज़ीर हुई। हूं बि ॾिठो वञे त तारीख़ में उहे माण्हू ई ज़िंदा रहंदा आहिनि जेके पंहिंजो साह ॾेई वेसाह क़ाइमु कंदा आहिनि। बेनज़ीर भुट्टो शहीद बि अहिड़ी सुरमी हुई जंहिंजी समूरी ज़िंदगी आमरन ऐं आमृती सोच सां वेहण में गुज़री वई। पंहिंजे बाबा शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे क़ैद वारो ज़मानो हुजे या वरी संस जमहूरी जदोजहद वारो सफ़र हुजे, हुन अकेले सिर बि आमरण सां मुहाॾो अटकायो। हूअ जमहूरियत जी अलम बरदार हुई जंहिं अवाम सां नातो न हयाती में टोड़ियो न मरण खां पोइ आख़िरी लम्हे ताईं संस चीख आमरन जूं दिलियूं धोॾे छॾींदड़ हुई। अॼु उन अवामी लीडर बेनज़ीर जी यादि जो ॾिहाड़ो आहे। अॼु बेनज़ीर जी वरसी मल्हाई पई वञे। गढ़ी ख़ुदाबख़्श में शहीदनि जे क़ब्रिस्तान ते जमहूरियत जे परवाननि जूं हाज़िरियूं आहिनि। सिंध समेत सॼो मुल्क खेसि लुड़कनि ऐं सुरकनि जी भेटा बि पेश करे थो। अॼु जेकॾहिं बेनज़ीर भुट्टो हुजे हा त ज़रूरु जमहूरियत ख़िलाफ़ थींदड़ समूरियुनि साज़िशुनि ते ॻाल्हाए हा ऐं हूअ इज़हार जी आज़ादी ते लॻल पाबंदियुनि ते बि वीचारे हा। पर छा कजे, हाणे हुकूमत उन्हनि माण्हुनि जे हथ वस अची वई आहे जेके दरियाउनि जा त सौदा कनि था, धरती जा सौदा कनि था, पर हू इक़्तिदार छॾणु कंहिं बि सूरत में नथा चाहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं सोच वीचार में सिंध जे ॿिनि अमल किरदारनि शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं सरमद सिंधी खे भेटा पेश करे रहिया आहियूं। नामियारे शाइर सैयद मुर्तज़ा ॾाॾाही शहीद राणी खे भेटा पेश कंदे लिखियो, हूअ सिंध हुई, सिंध राणी हुई, हूअ सिंध जी नेक नियाणी हुई, जंहिं पंहिंजो रेटो रत ॾिनो, जंहिं साह ॾिनो ऐं सत ॾिनो, सा सिंधड़ी जी साॻियाणी हुई। हूअ सिंध हुई, सिंध राणी हुई, हूअ होशू जी तलवार हुई ऐं दोदे जी ललकार हुई।
हूअ सरतापा सिंधियाणी हुई, हू सिंध हुई सिंधराणी हुई, हूअ मारुई हुई, हूअ मूमल हुई, हू बागल सोरठ सूमल हुई, हूअ सुसुई जी साथियाणी हुई, हूअ सिंध हुई सिंध राणी हुई। ॾाॾा ही हू ॾात हुई ऐं थर में ॼण बरसाति हुई, हू ॾेह संदी ॾोथियाणी हुई, हू सिंध हुई सिंध राणी हुई। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो खे भेटा पेश कंदे डॉक्टर अली रज़ा काज़ी लिखियो, हूअ जेका ओभर जी धीउ हुई, हू जेका मुस्लिम उम्मत में औरतुनि जी अॻुवाण जो इश्तिहार हुई, हू जेका मिसकिननि जी दिलि जी धड़कन हुई, हूअ जेका ग़रीबनि जे दुआनि में शामिल हुई, हूअ जेका ॾाहप सच ऐं सूंहं जी अलामत हुई, हूअ ज़िंदगी जी नठण उसमें छांव जियां हुई, हूअ बसि बेनज़ीर हुई। तीअं दुनिया जे दर्द सटियल माण्हुनि जे अहजनि जो मलम हुई, हूअ हयाती जहिड़ी सुंदर हुई, हूअ केरु हुई, छा हुई? हा, बसि हूअ सियासत जी किने तलाव में कंहिं कमल गुल खां घटि न हुई। अञा हुन जे ज़िंदगी जा मुख़्फ़ी पासा निर्वार थियण लॻा हुआ। सॼी दुनिया में इल्म सियासत जा ॼाणू हुन जे मदद सराय में चई रहिया हुआ त हिन वक़्तु हूअ पंहिंजे शहीद वाल जूं सिकूं पई लाहे ऐं हू बि सियासत जी पुख़्तगी जूं सभु मंज़िलूं तइ करे रही हुई। पोइ हिकु खून आशाम ॾींहं जी पुॼाणी ते पिंडीअ जे रस्ते ते असांखां वञाइजी वई। अॼु हुनजी शहादत खे 17 साल पूरो थियो। हू अॼु ताईं न मिली सघे। हूअ किथे दूर आसमान में परिण जा उॾामी वई। उन खून आशाम शाम जा निभागा पर अॼु बि मुंहिंजे ज़हन जी स्लेट ते ईअं ई उकिरियल आहिनि जीअं ॼण काल्हो कोई मामरो हुजे। हा, उहो काल्हो कोई त वाक़ियो आहे जंहिंमें कातल शहर पिंडीअ जी सड़क रत सां वहिंजी वई। तुड़ जो कातलनि जे साथारनि हुनखे कलाकनि अंदरि धोए साफ़ करे छॾियो, पर तारीख़ जी निरड़ता खून जा उहे दाग़ केरु धोअंदो? हुन जे खून जो हिसाब केरु ॾींदो? उहे सभु सुवाल अॼु बि पिंडी समेत सॼे देश जे घटियुनि में सरगर्दान आहिनि। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे मूं उन वक़्तु विझड़ाए खां ॾिठो जॾहिं हू साल 1990 जी इलेक्शन मुहिम जे सिलसिले में असांजे शहर ठारू शाह खां थींदे दिले पोटा ऐं पोइ मिठियाणी खां थींदे मोरे ऐं हैदराबाद ॾांहुं रवानी थी हुई। अक्टूबर जो उहो पहिरियों हफ़्तो हो जंहिंमें शहीद राणी जो उन रस्ते सां गुज़रणु थियो। उन ॾींहुं सुबुह माण्हुनि जा हुजूम रस्ते ते गॾु थियणु शुरू थी विया। उन वक़्त जो निगरान वज़ीर अज़म मरहूम ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई इस्लामी जमहूरी इतिहाद जो अॻुवाण पिणु हो। जंहिं तक मां शहीद राणी जो गुज़र थियणो हो उहो जतोई साहिब जो तक हो। माण्हुनि में हिकु ख़ौफ़ पिए त मोहतरमा जे अहिड़े क़िस्म जे इस्तक़बाल सां हुननि लाइ ज़रूरु के मसइला पैदा थींदा, जेके पोइ थिया बि। ॿिए ॾींहं ते सभई माण्हुनि ते FIRूं थियूं, माण्हुनि खे जेल भेड़ो कयो वियो। पर उन ॾींहुं जॾहिं मोहतरमा जो उतां गुज़र थियणो हो, लखनि जे अंग में माण्हुनि जो मौजूदु हुजणु हुन सां वालहिना मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार अजीब हो। हर वॾे ॻोठ जे स्टाफ ते माण्हू उन गाॾी खे चिंबड़े थे विया जंहिंमें मोहतरमा सवार हुई। उन दौरान असांजे शहर में पिणु माण्हू गाॾी खे माकुड़नि जियां वराए विया। काफ़ी माण्हू किरी पिया, उन्हनि खे मामूली धक पिणु रसिया। पर हिकु ॻाल्हि जेका अॼु बि वॾी उमिरि जा माण्हू ॿुधाइनि था सा उहा त मोहतरमा खे जॾहिं ख़बर पई त कुझु माण्हू गाॾी सां टकराइजी ज़ख़्मी थी पिया आहिनि त हुन पाण गाॾी मां लही उन्हनि जी मिज़ाज पुरसी कई। उहे ऐं अहिड़ा ॿिया शानदार लम्हा जेके विसारण जहिड़ा न आहिनि। शहीद राणी उन खां अॻु बि ठारू शाह में जलसो करे वई हुई। उहो 1979 जे साल जो मार्च महीनो हो। ठारू शाह जे नूरमहल सिनेमा में हिकु वॾो जलसो थी गुज़रियो। उन वक़्तु मोहतरमा खे आसा बेनज़ीर भुट्टो सॾियो वेंदो हो। उन वक़्तु शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेल में हो। जीअं ई ठारू शाह खां शानदार जलसो करे वापसि सकर तरफ़ वञी रही हुई त रसूलाबाद वटि हुनखे गिरफ़्तार कयो वियो। उहा ख़बर जॾहिं ठारू शाह वासियुनि खे पई त शहर जी हर घटी मज़ाहिम जो हिकु अहिड़ो इश्तिहारो थी वई जंहिंमें मरण ऐं मारण खां सवाइ का बि ॻाल्हि क़बूल नाहे हूंदी। केतिरा ई ॾींहं शहर मज़ाहिम जो मज़बूत इश्तिहारो बणियलु रहियो
ॿियनि लफ़्ज़नि में ज़िया जी बरबरीत ख़िलाफ़ु जेका तारीख़ 8 फरवरी 1981 खां शुरू थियण वारी हुई, उनजो 2 साल अॻु ठारू शाह में बुनियादु पइजी चुको हो। माण्हुनि में किरोध जी अहिड़ी त ख़तरनाक लहर पैदा थी वई, जंहिंखे ॾिसी उहो आसानी सां अंदाज़ो करे सघिजे पियो त ठारू शाह ॼण बाह जे शोलनि जे वर चढ़ी वियो हुजे। हिकु पासे अब्बास बाग़ी जी शाइरी माण्हुनि में नओं रूह फूके रही हुई, त ॿिए तरफ़ शहीद भुटे जा हीरा वर्कर शहीद भुटो पंहिंजे पार्टी जे कुझु ख़ासि कारकुननि खे हीरो जे नाले सां सॾींदो हो। पंहिंजी भरपूर अवामी ताक़त सां घटियुनि में पखड़ियल हुआ। ख़ान साहिब अलाने मोरे खां दिलीप पोटा जे मियाँ मौलाबख्श पीरज़ादे ताईं हर कारकुन बम ऐं गोलो हो। साल 1981 में सॼे मुल्क में MRD जी तहरीक शुरू थी वई। जमहूरियत जी बहाली जी ही तहरीक सॼे मुल्क ख़ासि करे सिंध लाइ इंतिहाई सख़्त इम्तिहान जो दौरु हो। ईअं महसूसु थी रहियो हो त सिंध जूं समूरियूं महरूमियूं माण्हुनि जा सीना फाड़े ॿाहिरि निकिरी ईंदियूं। हिन मुल्क जो मतिलबु छा? फायूं फटका मारशला जो नारो हर सिंध वासी जी ज़ुबान ते हो। हितां जे बहगुणे शाइर मंज़ूर सोलंगी जो कलाम मनहनि छपरनि लोढ़नि ऐं घर घर में गोलियूं फ़ौज पुलिस चवे धाड़ेल पिया गोलियूं पंहिंजे सभिनी तवारनि सां आवाम जे दिलनि में घर करे वियो हो। उन सॼे लकाब में साहिती जो पूरो तरबे लातालुक न रहियो। हितां जे सियासी कारकुननि खां वठी आम माण्हू ताईं हर माण्हू रोडनि ते निकितल हो। हीउ उहो दौरु हो जॾहिं सिंध में मार्शला जे ख़िलाफ़ु हलचल निंढे खंड में गुज़िरियल सदी जी वॾे में वॾी तहरीक जो रुख़ इख़्तियार करे वरितो हो, जंहिंजे पोयां मुख्य कारण सिंधी माण्हुनि जी आज़ादी वारी जबलत ऐं उहो अहसास महरूमी हो जेको हुननि जे महबूब अॻवान शहीद ज़ुल्फ़कार अली भुटे जे अदालती क़त्ल जी सूरत में ज़ाहिर थियो हो। MRD हक़ीक़त में माण्हुनि जी उन मायूसी निराशाई जो नतीजो हुई जेका उहे सालनि खां सीने में सांढे वेठा हुआ। असांजे इलाइक़े में उहो ॾींहुं ख़ाली न हो जॾहिं हिते रोज़ उहे जुलूस न निकिरनि। हिकु पासे अवाम जी मज़ाहिमत पंहिंजे उरूज ते हुई त ॿिए पासे रियासत पंहिंजे भरपूर ताक़त सां उनखे बदमस्त हाथी जियां पेरनि में लताड़ण जी कोशिशि करे रही हुई। ज़हूर बबर खे फटकनि जी सज़ा आई। ख़ान साहिब अलानो मोरियो, अब्बास बाग़ी, कुर्बान ॾहराज, अब्दुल क़यूम ॾहराज, अमजद पठान, रमज़ान मकरानी, अब्दुल्लाह मंगी, अरबाब वगण, मलूक जामरी, फैज़ मोहम्मद पंवर, इलाही बख्श पीरज़ादा, अली गुहर पंवर, ज़वार वली मोहम्मद पंवर, नबन ख़ान मस्तोई, अल्लाह बचायो मस्तोई, महरम जामरी, मोहम्मद उमर चना ऐं मोहम्मद ख़ान मसरूर पनाह समेत सवन जे अंग में गिरफ़्तारियूं थियूं। मतिलबु त MRD जी तहरीक में हितां जे माण्हुनि जो किरदारु आज़ादी जे उन्हनि सिपाहियुनि वांगुरु हो जेके जंगी मुहा जे मुहड़ वारे मोर्चे ते दुश्मन सां मुहाॾो अटकाईंदा आहिनि। यकीनन इहे ॻाल्हियूं शहीद मोहतरमा खे बि यादि हूंदियूं। उन करे हूअ ॿियो भेरो जॾहिं हिन इलाइक़े में पहुती त हुनजे चहिरे ते अजीब तबसम हो। हुन ॿई भेरा हितां जे माण्हुनि खे पंहिंजाए पर पीअं पोइ उन राणी जे मरतीअ ते सॼी सिंध जा साहिती बि सुरका भरे रुअंदी रही। अहिड़ो ग़मो अलम जंहिंजी पुॼाणी नाहे हूंदी, माण्हुनि खे उहे ॾींहं यादि आहिनि। हर तरफ़ रोज़ राड़ो मातम पिटको हो। हू जेका इमाम ज़ामिन ॿाहुनि ते ॿधी निकिरंदी हुई, पर बेपोच माण्हुनि लाइ पाण इमाम ज़ामिन जहिड़ी हुई। अहिड़ी जाइ ॾांहुं रवानी थी जितां केर बि मोटंदो न आहे। बसि हाणे उन जूं यादूं आहिनि, कुझु कोसा ॻोढ़ा आहिनि, कुझु अरमान जेके ख़तमु न थींदा। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। असीं जे प्रोग्राम सोच वीचार में शहीद राणी बेनज़ीर भुट्टो ऐं सिंध जे बीजल सरमद सिंधी खे भेटा पेश करे रहिया आहियूं। ऐं हाणे नाम्यारे रागी सरमद सिंधी खे भेटा पेश करण लाइ अवां जे समातनि जी नज़र करियूं था सिंध जे सुहिणे लेखक साजिद चांडीअ जो लिखियल ख़ूबसूरत लेख।
हुन जो विछोड़ो उन पूर वही में थियो हो जंहिंजी हयाती जो सिज या जवानी जे जोभन में हो। हुन ज़िंदगी जे मुख़्तसर अरसे में आवाज़ जी दुनिया में अहिड़ो त धाको ॼमायो हो जो संदसि विछोड़े जे ॿिनि ॾहाकनि खां बि वधीक अरसो गुज़री वञण बावजूदि आशिक़ अॼु बि संसि आवाज़ जे सैर मां निकिरी न आहिनि सघिया। अॼु बि जॾहिं कंहिं जाइ ते जंहिं जीवन तो में सिंध न आ त मुंहिंजी तोखां दूरी आहे, आवाज़ कननि में बुरे थो त ॿुधंदड़ संसि आवाज़ जे सैर में केतिरो ई वक़्तु गुम थी वञे थो। हुनखे आवाज़ जी दुनिया में सरमद सिंधी जे नाले सां सुञातो वञे थो। हुन जो धरती सां इश्क बि ॾाढो अजीब हो। जंहिं इश्क में हूअ पंहिंजी ज़ात पात विसारे सिंधी सॾाइण लॻो, तोड़ जो सिंधियत जे उन सैंबल सबबि खेसि विख विख ते मुख़्तलिफ़ इम्तिहाननि मां गुज़रणो बि पियो। पर हुन सिंधी हुजण ऐं सिंधी सॾाइण ते फ़ख़ुरु कंदे बहादुरी सां मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिनो। हुन पंहिंजे आवाज़ वसीले सिंध जो केस विढ़ियो। कुदरत संसि आवाज़ में अजीब सघ ॾिनी हुई, ॼण संसि आवाज़ में सिंध जे सदियुनि जे दर्द पंहिंजा आस्थान जोड़िया हुजनि ऐं हू तारीख़ जे समूरे करब खे पंहिंजे आवाज़ में समाए सिंध खे सुणाईंदो हुजे। सरमद सिंधी सहंदो केरु मयारो यार, सिंधड़ी ते सिर केरु न ॾींदो, पंहिंजे गुंजदड़ आवाज़ में इंसानी चीख बणिजी ॻाईंदो हो। तॾहिं ॿुधंदड़नि जे रूह मां रड़ियूं निकिरी वेंदियूं हुयूं ऐं हूअ हुन जे आवाज़ ते हुनखे दाद ॾींदा हुआ। वरी हिन पुॼाणा अॼु बि सिंध पंहिंजे उन सॼण खे सारे ॾुखारी थी वञे थी ऐं सिंध जा नौजवान सरमद जे क़ौमी गीतनि ते रक़्स कंदे अॼु बि रोई पवनि था। जेके गीत क़ौमी महफ़िलनि में नौजवाननि में गर्मजोशी ऐं वलवलो पैदा कंदा हुआ। 7 जुलाई 1961 ते मोहम्मद हयात मुग़ल जे घर पिरियालो में जनम वठंदड़ रहमान मुग़ल उर्फ़ सरमद सिंधी ॻाइण जी शुरूआति 1975 धारे दोस्तनि जे विच में वेही माचिस वॼाइण सां कई। ईअं ई हूअ पंहिंजे यारनि दोस्तनि में वेही झुंगारींदो रहंदो हो। खेसि जीअं सिंध जे नारनि सां अजीब मोहबत हूंदी हुई। पाण जॾहिं टेक्निकल कॉलेज में पढ़ंदो हो, उन वक़्तु बि कॉलेज में थींदड़ क़ौमी प्रोग्रामनि में क़ौमी गीत झुंगारे महफ़िल ते सैर तारी करे छॾींदो हो। अहिड़ी तरह संसद सुरीले आवाज़ जा आलाप वॾियुनि महफ़िलनि में पिणु गूंजण लॻा ऐं सॼी सिंध में थींदड़ मुख़्तलिफ़ महफ़िलनि खे क़ौमी गीतनि सां गरमाए छॾींदो हो। उहो ज़िया जो मार्शला वारो दौरु हो ऐं सिंध में क़ौमी गीतनि खे चाह सां ॿुधो वेंदो हो। सरमद सिंधी क़ौमी काजनि में सॼी राति बीही क़ौमी इनक़लाबी गीत ॻाए ख़ासि करे नौजवाननि में नओं विलवलो ऐं जोश पैदा कंदो हो। तोड़ जो खेसि मौसीक़ी जे लाहन चाढ़नि ऐं लय जी का ख़ासि ख़बर कान पवंदी हुई, पर जॾहिं बि हू ॻाईंदो हो त सिंधी नौजवान पंडाल में झूमी उथंदा हुआ। क़ौमी गीतनि जी गुंजार करे नौजवाननि में सिंधियत जो रूह फूकण ते के इदारा मथसि नाराज़ बि रहिया ऐं खेसि राग जी दुनिया छॾण या हयाती तां हथ धोइण जूं धमकियूं बि ॾींदा रहिया, पर सरमद कंहिं बि धमकी में न आयो। हुन मंसूरी आवाज़ खे अॻिते वधायो ऐं रहमान मुग़ल मां सरमद सिंधी बणियो। संदसि शुरूआती ऑडियो कैसेटनि जा केतिरा ई एल्बम रहमान मुग़ल जे नाले सां आहिनि। हुन पंहिंजो पहिरियों ऑडियो कैसेट एल्बम हिकु दोस्त जे नाले सां कढियो हो। हूअ मुख़्तलिफ़ नाला बदिलाए नौजवाननि में सिंधियत जो पैगाम पहुचाईंदो रहियो। कॾहिं बि पोइते पेर न कयाईं। खेसि कराची में रहण दौरान केतिरा ई दफ़ा क़त्ल जूं धमकियूं पिणु मिलियूं। सरमद सिंधी खे रेडियो पाकिस्तान ते नामियारे शाइर ऐं ब्रॉडकास्टर मुख़्तियार मलिक ऐं PTV ते समी बलोच मुतारिफ़ करायो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां संसि आवाज़ में हिकु भेरो हिकु लोली मारू लोली अलो मियां नशर थी। TV ते संसि आवाज़ में ॻायल पहिरियों कलाम तुंहिंजी यादि जी वरी आवीर रिकॉर्ड थियो। उनखां पोइ सरमद बेशुमार अवामी गीत ग़ज़ल वायूं ऐं सूफ़ियुनि जो कलाम स्टेज रेडियो टेलीविज़न ऐं ऑडियो वीडियो कैसेटनि ज़रिए ॻाए पढ़ियल लिखियल तबिके खां वेंदे हारियुनि पुरतनि ताईं मञता माणी। सरमद सिंधी जो ख़ानदान हिकु मज़हबी घराणे सां तालुक़ु रखंदड़ हो, जिते ॻाइण वॼाइण गुनाह सम्झो वेंदो हो। हुन राग जी बाक़ाइदा सिख्या कंहिंखां बि कान वरिती। शुरू में नामवर सारंगी नवाज़ उस्ताद मजीद ख़ान खेसि शागिर्दी जो धाॻो अबद हो, जंहिंमें जग मशहूर प्रोड्यूसर रागी बेदल मसरूर खां कुझु बुनियादी सिख्या बि वरिताईं। पर हुन ॻायो हमेशह अलॻि अंग ऐं रंग में। हुन जे ॻाइण जो अंदाज़ समूरनि फ़नकारनि खां मुख़्तलिफ़ हो। हुन कॾहिं बि फ़िल्मी धुननि ते न ॻायो
हू अक्सर धुनूं पाण कंपोज़ कंदो हो ऐं शाइरी जी चूंड में महारत रखंदो हो। संदसि हमेशह इहा कोशिशि हूंदी हुई त मौसीक़ी में जिदत आणिजे। हुन हमेशह धरती ते थींदड़ ॾाढ ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ पंहिंजे इनक़लाबी आवाज़ वसीले जंग कई। हुन हर मौज़ू ते ॻायो, पर संदसि महवर समाज ऐं धरती जा सूर हुआ। सरमद सिंधी न क्लासिकी न वरी नीम क्लासिकल रागी हो, पर हुन वटि संदसि लाशऊर ऐं ॾात जे ॾेह में हिकु अहिड़ी ख़ूबी हुई जा कला जे पाबंदियुनि जी मुहताज कान हूंदी हुई। सरमद सिंधी अमली तरह पंहिंजो पाण खे सिंध धरती जी मिटी सां रचाए छॾियो हो। सिंधी अवाम खेसि सिंध जो बीजल जे नाले सां बि यादि कयो वञे थो। नाम्यारे शाइर ताजल बेवस खेसि राग जो राणो ऐं सिंध जो विक्टर हारा करे छॾियो आहे। सरमद सिंधी साईं GMC जी सालगिरह जे प्रोग्रामनि में हर साल पाबंदी सां शरीक थींदो हो। संदसि ज़िंदगी में सिर्फ़ु सिंध सां मोहबत हुजण जे करे शर पसंदनि पारां केतिरा ई कूड़ा पुलिस केस मढ़िया विया। खेसि कराचीअ छॾे वञण ऐं ॻाइण बंदि करण लाइ तरह तरह जूं धमकियूं मिलंदियूं रहियूं, पर हुन कॾहिं बि हीणाई न ॿोली। सरमद सिंधी 27 डिसंबर 1996 ते बदीन मां हिकु प्रोग्राम करे कोस्टर वसीले कराची वापसि वञी रहियो हो त दीवान शुगर मिल ठठे भरिसां कोस्टर जो कमनि सां भरियल हिकु ट्रक सां टकर थी पियो, जंहिंमें हूअ सख़्तु ज़ख़्मी थी पियो ऐं 35 सालनि जी फ़ोह जवानी में वफ़ात करे वियो। संदसि ज़िंदगी जो आख़िरी ऑडियो एल्बम मारवड़ा शहज़ोर हो, जंहिंमें ज़ाहिद शेख, अयाज़ गुल, ज़ख़्मी चांडे ऐं ॿियनि केतिरनि जा गीत शामिल हुआ। सिंध जी क़ौमी तहरीक में हुन जो आवाज़ चीते जी चिंगाड़ हो। हीअ साॻे वीचारनि सां वेस मटे दहली जी सरज़मीन ते किरियल लहू मां ॿीहर वजूद वठी सिंध में वापसि वरियो। हुन जे आवाज़ जे वसायल मींहं ते केतिरियूं ई धरती जे प्यार खां ख़ाली बंजर बणियल दिलियूं जलथल थी वेंदियूं हुयूं। हुन खां कोयल आलाप उधारा वरिता, के कुंजूं प्यार जी रोह ते रड़ियूं कंदियूं रहियूं। सरमद उहो आदर्शी इंसानु हो जंहिं कॾहिं बि पंहिंजे आवाज़ जे नाव खे न विकियो। हुन जे आवाज़ जे जादू खे केतिरनि ई सियासी सपेरनि नोटनि ते मुंडण जूं कोशिशूं कयूं, पर हुन जे आवाज़ खे कोई बि सिको ख़रीदे न सघियो। सिंध जे महान कवि शेख अयाज़ सरमद सिंधी जी वफ़ात ते ताज़ियती तासर में लिखियो हो त सरमद जो आवाज़ अञा ताईं कतियुनि जे कननि में गूंजंदो हूंदो ऐं सितारा इहो ॿुधी सोचींदा हूंदा त सिंध धरती जो उहो उपग्रह आहे जिते अहिड़ी लाज़वाल ॾात पैदा थी सघे थी। सरमद हिकु आवाज़ आहे, आवाज़ कॾहिं बि ख़ामोश नाहिनि थींदा, ॾाढो सारींदे मुंहिंजे मुंहं खां पोइ। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं साजिद चांडे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन